वज़ीर आला सिंध घरू मिनिस्टर ज़ियाउल अंजार। नाज़रीन असां वक्त मौजूद आहियूं दड़ो शहर के पंजारी पुल ते जिते पैरामेडिकल स्टाफ सिजावल के रिटायर मुलाजिम रजब अली मेमण पारां जाती तिलके के बासर वडेरे और डिस्ट्रिक्ट काउंसिल सिजावल के चेयरमैन दानिश खान मलकानी के खिलाफ़ जो सो एहतजाजी मुज़ाहिरो किया है। अचो तो रजब मेमण का पुछूं तो उनजो छा चवण है। गुज़िरियल 6 साल का वठी जाती तिलके में खीरसर में मुझी ज़मीन है जेका दानिश गुलाम कादर मलकानी मुझो पानी बंद करे पंहिंजे घुंटनि जे हथां मूंखे अगवा कराए पाण ख़ुदि मुझे उन अगवा में मुलवस हो पाण ख़ुदि अची मूंखे अगवा कराई जो खणी वियो डंडुनि में उते मूंखे माराइण ते चाई पर अल्लाह पाक मुंहिंजी ज़िंदगी बचाई जो असां असीं 3 ॼणा हुआसीं हिकिड़ो माण्हू भॼी वियो जंहिं अची मुंहिंजे पुटनि खे ॿुधायो त बाबा अव्हांजो पीउ जेको आहे तूं अगवा थी वियो आहे। जंहिंखां पोइ उन्हनि साफ़ियुनि खे ॿुधायो साफ़ी दोस्तनि सॼे सिंध जे साफ़ियुनि जी वॾी महिरबानी जिन मुंहिंजे लाइ वॾो हिकु आवाज़ु उथारियो वॾो हिकु ट्रेंड हली वियो जंहिंखां पोइ उहो परेशान थी राति जो मूंखे सुबुह जो गऊं चोरी जे कूड़े केस में चालान कराए छॾियो जेको हाणे वञी गऊं चोरी जो कूड़ो केस जेको आहे कूड़ो थियो आहे ऐं उन में पुलिस जेको सो लिखी ॾिनो आहे त हीअ अगवा थी वियो हो हिन खे खणी विया हुआ हिन जेको त गऊं चोरी कोन कई आहे पर हिन जो ज़मीन जो मसइलो आहे जंहिंजे करे हिनखे अगवा कयो वियो। उन लाइ साफ़ी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी आहे। ऐं बिलाल साहब खे अपील थो करियां आसिफ़ ज़रदारी साहब खे अपील थो करियां फरियाल टालपुर साहब खे अपील थो करियां आसफा भुट्टो साहब खे अपील थो करियां त मुंहिंजे ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली कराए मूंखे जेको नुक़सानु थियल आहे बिलाल साहब खे अलाह साईं एतिरी प्रापर्टी एतिरी मिल्कियत ॾिनी आहे मुंहिंजो नुक़सानु जेको आहे मूंखे भराए ॾे ऐं तमामु तंग आहियां पिनी जेको आउं गुज़र करे रहियो आहियां उन लाइ जेकॾहिं मुंहिंजी प्रापर्टी मूंखे छॾाए ॾींदा त आउं गुज़र सफ़र करे ऐं पंहिंजे बचनि जो दुआऊं ॾींदुसि। उन लाइ मुंहिंजो अपील आहे खुदा खान जी बिलाल साहब खे त फिलफोर नोटिस वठी मूंखे ज़मीन ख़ाली कराए ॾे ऐं जेको मुंहिंजो मुआवज़ो 6 सालनि जो आहे उहो मूंखे पाण भरे ॾे। अलाह पाक सभु कुझु उनखे ॾिनो आहे का परवाह न आहे उनखे उनजे करे मूंखे जेको मुंहिंजो नुक़सानु भराए ॾे त जीअं आउं बचनि जो गुज़र सफ़र करे उनखे दुआऊं ॾियां। महिरबानी।